ख़िदमत जो जज़्बो कंहिं बि नस्ल क़ौम या मज़हब सां वास्तो रखण जो मुहताज नथो हुजे। उन लाइ बसि इंसान जो हुजण ई काफ़ी हुजे थो। शिकारपुर जो सिंधी हिंदू ओधूदास ताराचंद बि उन्हनि चंद ख़ल्क़ जे ख़िदमतकारनि मां हो जेके पंहिंजे ख़ुदा तरसी वसीले मालिक जी मख़लूक जी भलाई लाइ वस ऐं विताहर किरदार अदा करे निहायती नाठाई ऐं ख़ामोशी सां निकिता हलिया विया। पर अॼु बि उन्हनि जी उहा कुर्बानी केरु विसारे न सघियो आहे। राय ओधूदास जंहिं विरहाङे खां अॻु सुहिणे शहर शिकारपुर में हिकु इस्पताल जे पीढ़ जो पथर रखियो ऐं जॾहिं उहा RBUT इस्पताल जुड़ी रास थी त उनजे मुख्य दरवाज़े अॻियां फर्श ते पंहिंजो नालो इन करे उकराए छॾियो त जॾहिं बि मरीज़ सिहतयाब थी इस्पताल मां निकिरी उनजे नाले ते पेर रखंदो त संदसि रूह खे सुकून ऐं शांती मिली सघंदी। उन ओधूदास खे संदसि जनम ॾींहं ते शिकारपुर वासनि सारींदे संदसि मुजस्मे अॻियां मेणबतियूं ॿारे ऐं गुलनि जी वर्खा करे भरपूर भेटा पेश करे इहो साबित कयो आहे त हितां जे रवासिन पंहिंजे मोहसिननि खे कॾहिं बि विसारियो नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk